इजलास करण वां जेको डायमंड जुबली जेको मर्कज़ पारां थींदो उन में हिकिड़ो सेशन असीं अनवर पिज़्ज़ा ते रखंदासीं, छाकाणि अनवर असांजी सघ आहे ऐं असां इख़्तिलाफ़ करे विड़ी निकितासीं, पर असांजो जहिड़ी वरी दोस्ती आउं सम्झां थो त ॿी मुश्किल थी वेंदी। साईं, मुंहिंजो पेपर आहे असांजे पहिरें जेको सेक्रेटरी हो जंहिं बुनियादु विधो सिंधी अदबी संगत गोबिंद, मां त हिनखे चयो त शुरूआति कयो आहे गोबिंद खां, पोइ शमशेर, पोइ तनवीर, पोइ रशीद, पोइ ताज, पर हू वरी थोरो ॾाके वॾाके हलाइणु चाहे पियो। आउं चाहियां थो त सिंधी अदबी संगत में इहा नंढ वॾाई न हुजे ऐं सेक्रेटरी जनरल हरू भरू सदारत न करे, उहो सिर्फ़ु इजलासनि जी पंहिंजी करे, बाक़ी अदबी इजलासनि जी सदारतूं असांजा सीनियर अदीब कंदा। इंशाअल्लाह असां हर सेशन में तव्हांखे इन जो हिते जेके दोस्तनि ॻाल्हायो, ज़बरदस्त ॻाल्हायो। हिकिड़ी शइ रहिजी वई त सिंधी अदबी संगत जी रजिस्ट्रेशन जेका आहे 1965 में हैदराबाद में तनवीर अब्बासी कराई हुई। इहो 727 नंबर सां हुई 47 खां, पर रजिस्ट्रेशन 65 में तनवीर अब्बासी कई। सहन वारो स्क्रोल जंहिंजो मुस्तफ़ा ज़िक्र कयो उहो शमशेर हैदरीअ जे दौर में हलियो, जंहिंमें पोइ वरी सभिनी हिसो वरितो त थोरी इहा ताज बलोच जूं जेको ख़िदमतूं कराची शाखल आहिनि उहो थोरी विसारियूं वियूं आहिनि, तंहिं करे उहो उनजो हिन में इज़हार थियणु खपे। ऐं रशीद भट्टीअ जेके पधरनामा या संगत जो जेको आइन हो तनवीर ऐं रशीद ठाहियो हो, ऐं जेके पधरनामा हर साल थींदा, 70 वारो पधरनामो तव्हां जेको जंहिंजी सदारत शेख आहे उहो रशीद भट्टीअ जो। त इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके इनशाअल्लाह इन मकालनि में मुकमिल कंदासूं। ऐं संगत जो जेको ईंदड़ पर्चो आहे, हिकिड़ो ताज़ो पर्चो त तयारु थी वियो आहे, सेप्टेंबर जे एंड में ईंदो। इन खां पोइ जेको पर्चो आहे उन में हीअ समूरा मकाला असांजे कहाणीकारनि ते जेके तनक़ीदी मकाला आहिनि उन्हनि ते मुश्तमिल हूंदो। त गोबिंद माली जंहिं 47 में मूं तव्हांखे ॿुधायो त संगत जो बुनियादु विधो, उन सां मुंहिंजियूं 2 मुलाक़ातूं। हिकिड़ी त 1987 में जॾहिं आउं शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस ते वियोसि दहलीअ में, त पोइ बॉम्बे वियोसि त उते मुंहिंजी मुलाक़ात थी। उन मुलाक़ात में मां गोबिंद मालीअ जो हिकिड़ो किताबु हितां खणी वियो हुउसि, ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, जेको 86 में हरी मोटवाणी उतां खणी आयो हो। उन ज़ेब सिंधीअ खे हिकिड़ी कापी ॾिनी ऐं ज़ेब सिंधीअ उहो छपायो। मूं जॾहिं वरी गोबिंद मालीअ खे ॾिनो त हू ॾाढो ख़ुशि थियो। ऐं संदसि घर ते बि रहियुसि, उते अदबी संगत जे बारे में कचहरियूं थियूं। संदसि न्याणी पुष्पा जेका उन वक़्तु दूरदर्शन ते हिकिड़ो मारवी नाले ड्रामो हलंदड़ हो, उन में मारवीअ जो किरदारु अदा करे रही, उनजे हथ जी बि असां मानी खाधी। असांखे अफ़सोस आहे त उहा असांजी भेण अॻिते हली ब्रेस्ट कैंसर में गुज़ारे वई। ॿियो दफ़ो जॾहिं 89 में सचल कॉन्फ्रेंस थी त हिते पाण आयो गोबिंद माली ऐं नारायण भारती, क़ीमत हरीसंघाणी, शेख यास, सोबो ज्ञानचंदानी गॾियल हुआ होटल में रहियल। उते हरी मोटवाणी सुर नारायण श्याम जेको छपरायो हो, उन ते इन्हनि समूरनि जूं सयूं आहिनि ऐं उहो किताबु मुंहिंजे लाइ वॾे में वॾो एज़ाज़ु आहे। त गोबिंद माली 47 में आउं उनजो रुगो मुख़्तसिर तारीफ़ कराईंदुसि त गोबिंद माली ठारू शाह जो हो ऐं 5 अगस्त 21 ते हू ॼाओ। ऐं उन ॻोठ जे लाइ हुन ॾाढो हिकिड़ो सुहिणो लिखियो आहे त हिंद की मुसलमानकीअ खां मथे सिख पंथ ऐं सूफ़ी मते खां मुतासिर संतनि दरवेशनि जे सिंधड़ीअ जे हिकु टिपिकल मिसाली ॻोठ ठारू शाह में आउं पैदा थियुसि। इहो त ठारू शाह में पैदा थियो, पाण ठारू शाह में पढ़ियो, भिरिया में पढ़ियो ऐं शिकारपुर में पढ़ियो ऐं पोइ कराची में पढ़ियो ऐं कराचीअ मां LLB कयईं 1944 में। ऐं 43 में हू जेको सोबे ज्ञानचंद 42 में सोबे ज्ञानचंदाणीअ खां मुतासिर थियो ऐं हुनजो कम्यूनिज़म सां वास्तो थियो। 43 में हू जेल में वियो ऐं 44 में कम्यूनिस्ट पार्टी ऑफ कराची जेका हुई उनजो हू सेक्रेटरी जनरल थियो। ऐं उन खां पोइ शेख यास ऐं
गुरबख्शानी जे क़यादत में शेख अयाज़ अब्दुर्रज़ाक़ राज़ ऐं गोबिंद वारनि हिकिड़ो सर्किल क़ाइमु कयो, सिंधी अदबी सर्किल, जेको अॻिते हली 47 में सिंधी अदबी संगत में बदिलायो वियो। ऐं जीअं त पाण कम्यूनिस्ट पार्टीअ सां वाबस्ता हो, उन चाहियो पियो त सिंधी अदबी संगत में सिर्फ़ु रुॻो कम्यूनिस्ट अदीब न हुजनि पर सभु रोशन ख़्याल हुजनि। ऐं उन करे हुन सिंधी अदीबनि जी हीअ तनज़ीम ठाही, जंहिंजी पोइ वरी सॼी सिंध में शाखूं सखर में शिकारपुर में शेख अयाज़ शाख कई, रशीद भट्टी जेका सखर में शाख क़ाइमु कई, तनवीर ख़ैरपुर में क़ाइमु कई, ईअं भठोरे में, ईअं झंपीर में इब्न हयात पंवर, परवाने भट्टी टने मोहम्मद ख़ान में, इहे जेके 12-13 शाखूं जिन जो 66 में कन्वेंशन थियो, जंहिंजो ताज बलोच किताब में ज़िक्र कयो आहे तफ़सीली। इहो 66 में 56 में जेका जमियत उलमा जमियत शोरा जी कॉन्फ्रेंस लाड़काणे में थी, उन में सिंधी अदबी संगत सां जेके वाबस्ता अदीब हुआ उन्हनि खे दावत ॾिनी वई। उते तनवीर अब्बासी इन्हनि सभिनी गॾिजी फ़ैसिलो कयो त सिंधी अदबी संगत जी हिकिड़ी मुनज़्ज़म आइन वारी इन तनज़ीम खे आइन ॾिजे, ऐं पोइ आइन कमेटी थी। उहो आइन 56 जो जेको कन्वेंशन कराचीअ में थियो, उन में उहो आइन मंज़ूर थियो ऐं जंहिंमें सेक्रेटरी जनरल अयाज़ क़ादरी चूंडियो वियो। 66 पोइ 3 महीननि खां पोइ कुझु इख़्तिलाफ़नि ऐं जे करे हुन इस्तीफ़ा ॾिनी ऐं पोइ शमशेर हैदरी 66 ताईं उनजो सेक्रेटरी जनरल रहियो ऐं शमशेर पंहिंजे दौर में जेको हुकम कयो आहे इमदाद ऐं ॿियनि तव्हांखे ॿुधायो। 66 में तनवीर अब्बासी सेक्रेटरी जनरल थियो, जंहिं 70 में रशीद भट्टीअ जे हवाले कयो। रशीद भट्टीअ जो दौर तमामु शानदार रहियो, पर आख़िरी जेके 2-3 साल जेको हू बीमार रहियो, उन करे मुतासिर थियो, जंहिंखां पोइ ताज बलोच जो मिलियो। पर ताज बलोच वरी 7 साल क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल रहियो। ताज बलोच जी बहितरीन ॻाल्हियुनि सां गॾोगॾु इहा थोरी कमज़ोर ॻाल्हि बि, छाकाणि असीं तारीख़ उनखां पोइ 83 में मां आयुसि, उनखां पोइ अदल अयाज़ गुल ॿिया दोस्त जेके आहिनि सो उहो सिलसिलो हले पियो। त गोबिंद माली जॾहिं 89 में आयो त हैदराबाद में असां उनजी रंगरेज़ उनजी आजाणू कयो, जिते हुन चयो त मूं जेको बूटो पोखियो हो उहो हिकिड़ी वण जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। ऐं अॼु असां उन वण जी डायमंड जुबली मल्हाई आहे, जंहिंमें आउं सम्झां थो सॼी सिंध जी शानाइती मायनाइती अदीबनि जी क्रीम हिते मौजूदु आहे, ऐं जिन जी मौजूदगी ॿुधाए थी त सिंधी अदब मोल आहे, सिंधी अदब में सघ आहे, सिंधी अदब मुक़ाबिलो करे सघे थो। ऐं हिन वक़्तु बि जेके क़ौमी मसइला आहिनि उन्हनि ते सिंधी अदीब न रुॻो लिखत में पर अमली तरह बि उहो मुज़ाहिरो करे थो। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु सिंधी अदीब थियो, ऐं मां उन जे तफ़सील में वञणु नथो चाहियां। गोबिंद माली पंहिंजी आत्मकथा 5 जुल्दनि में लिखी आहे, ऐं उन जुल्द में पहिरें में हुन ॿिए जुल्द में जेको सिंधड़ी जिंदड़ी आहे, उन में उन तहरीक जो ज़िक्र कयो आहे जेका सिंधी अदबी संगत खां शुरू थी। पोइ जॾहिं विरांङे वञणु त कोन पियो चाहियो कीरत बाबाणी ऐं हिननि, पर हिननि खे जेलनि में विधो वियो, हितां ज़ोरी कढियो वियो। त गोबिंद माली उल्हासनगर में वञी सिंधी साहत मंडल, साहत माना अदब, मंडल माना संगत, वरी उन नाले सां शुरू कई। उते मंगाराम मलकाणी ऐं ॿिया उनजी सहारत कंदा। ऐं पोइ 52 धारे हुननि अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहत सभा तनज़ीम ठाही, जंहिंमें कीरत बाबाणी उत्तम ही 3 माण्हू हुआ। पोइ कृष्ण राही, लक्ष्मण कुमल खां वठी तमामु वॾो जेके बि अदीब आहे उन्हनि जो उन में साथ हो। 52 खां वठी 10 सम्झो त 10 अप्रैल 1967 ताईं हुननि तहरीक हलाई ऐं सिंधी ॿोलीअ खे हिंदुस्तान जे आइन में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारियो, सिंधी लिपीअ खे मंज़ूर करायो। ऐं उन में वॾो किरदारु कीरत ऐं गोबिंद मालीअ जो आहे। गोबिंद माली ऐं कीरत लाइ लिखंदा आहिनि त हार हिननि जे हथ में हूंदा आहिनि पर गला ॿियनि जा हूंदा आहिनि। जॾहिं हिननि जो वारो ईंदो आहे त हिननि जा गला हारनि खां ख़ाली हूंदा आहिनि। ऐं उन में हशू केवल रामाणी हिननि जी वॾी मदद कई। ऐं अजीब तव्हांखे ॿुधायां थो त जंहिं ॾींहुं इहो आइन में सिंधी ॿोली दर्ज थी, उन ॾींहुं हशू केवल रामाणीअ चयो त बाबा सिंधी तरीक़ो अख़्तियार कयो। कहिड़ो?
52 सिंधी अदीब हिकिड़े अलफ़ रखियो पाण ते, ॿिए ये ताईं 52 अदीब क़तार करे बीठा। उन्हनि खे कराची हलवो हर कंहिंखे नंढो नंढो पैकेट ॾिनो वियो ऐं 52 ई अदीबनि खे मेमोरेंडम ॾिनो वियो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली सरकारी ॿोली उन में आइन में दर्ज कयो वञे। जेको बि उतां असेंबलीअ जो मेंबर गुज़रे उनखे चवनि साईं हीउ सिंधी हलवो खाइजो, वात मिठो कजो, असांजो मेमोरेंडम जेको आहे उहो पढ़िजो ऐं सिंधी ॿोलीअ जी पारत अथव। ऐं नतीजो थियो उन में जयरामदास दौलत राम जो किरदारु आहे। टोटल असेंबली अक्सरत राय सां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली या सरकारी ॿोलीअ जे क़बूलियत ॾिनी त इहो असांजे इन्हनि अदीबनि जो वॾो किरदारु आहे। अफ़सोस आहे त 75 सालनि में असां पंहिंजी ॿोलीअ खे हिते उहो दर्जो न ॾियारे सघूं। पर आउं मुबारकबाद ॾींदुसि महताब अकबर राशिदीअ खे जंहिं सिंध असेंबलीअ में बिल पेश कयो, जंहिं बिल जे रोशनीअ में डॉक्टर फ़हमीदा हुसैन ऐं असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां क़ौमी असेंबलीअ जे टोटल मेंबरनि, 4 वॾनि वज़ीरनि, 4 गवर्नरनि, स्टैंडिंग कमेटीअ जे 18 मेंबरनि खे असां वॾा पलंदा तयारु करे 4 लख रुपया ख़र्च करे पोस्ट मोकिलियो हो। ऐं स्टैंडिंग कमेटीअ में हिकिड़ो भेरो मां वियो हुउसि, वरी ॿियो दफ़ो वियो हुउसि ऐं ॿिए दफ़े स्टैंडिंग कमेटीअ अक्सरियत राय सां उनखे क़बूलु कयो। उहा जुदा ॻाल्हि आहे त क़ौमी असेंबली अञा क़बूलु नथी करे। बहरहाल इन में बि असांजे अदीबनि साईं मोहम्मद इब्राहिम जो जी सरबराही में, अलाना साहिब जी सरबराही में कमेटी ठही, जंहिं असेंबलीअ जेको असांजे यूसुफ टालपुर पेश कयो हो बिल, उहो ग़लति बिल हो। छाकाणि त उन में जेको प्राइवेट बिल पेश थींदो आहे उन में वज़ीरनि जी सही न हूंदी आहे। हिननि खां ग़लतीअ में वज़ीरनि जी सही थी, जेका रज़ा रब्बानी रद्द कयो माण्हुनि चयो त हू उर्दू स्पीकिंग आहे, उन जो बिल जेका रद्द कयो आहे, पर इहा ग़लति हू छा कानूनी तौरु सही न हो। पोइ असां उहो बिल आफ़ताब शाह जीलानीअ खे ऐं यूसुफ टालपुर खे साईं इब्राहिम जो जे निगरानी में दुरुस्त करे ॾिनोसीं, जेको उते पेश थियो, जेको स्टैंडिंग कमेटी में थियो हो। त इहो हिकिड़ी तारीख़। गोबिंद माली कहाणीकार, हुनजे कहाणियुनि जा 3 मजमूआ छपिया। हुन 40 खां मथे ड्रामा लिखिया, जंहिंमें गुस्ताखी माफ़, घोट कुंवार ऐं सिंधू जेको आहे, मूंखां हाणे नालो थोरो विसरी थो वञे, त इहे 3 हुन जा नाटक जा मजमूआ आहिनि। ऐं हिन वोकल कल्चर जे ज़रिए ख़ासि करे सिंधू कला मंदरु ठाहे उन में भगवंती नावाणी ऐं सतीश रोहड़ा खे उन में शामिलु कयो ऐं इन 2 महाज़नि तां चेटी चंड जा ॾींहं मल्हाया। ऐं हर फंक्शन जेको थींदो हू चवंदा त सिंधी सदाईं गॾु, ईंदड़ असां सिंध में मल्हाईंदासूं। त उन हवाले सां राम पंजवाणीअ खां पोइ वॾो किरदारु गोबिंद मालीअ जो हो, वोकल कल्चर जे हवाले सां ड्रामा जे ज़रिए। ऐं पाण सिंधीअ जो सभ खां वॾो नावल निगार हो, जंहिं 26 नावल लिखिया ऐं नावल सम्राट, नावल जो शहज़ादो करार ॾिनो वियो। उनखां सवाइ हिन 7-8 उर्दू, हिंदी, तामिल या ॿियनि ॿोलियुनि मां नावल तर्जुमा कयो, जंहिंमें मां गोरकीअ वारो जेको उहो बि गोबिंद मालीअ तर्जुमो कयो। 26 ही कम्यूनिस्ट ज़रूरु हो पर सिंधी हो। हिकिड़े दफ़े कंहिं हुन खां सुवालु कयो त तूं सूफ़ी बि पाण खे तूं सॾाई, तसवुफ़ सां तुंहिंजो वास्तो आहे, ऐं कम्यूनिज़म ऐं तसवुफ़ जो पाण में छा वञे। उनखे जेको गोबिंद मालीअ जवाबु ॾिनो, ऐं आउं सम्झां थो त उन्हनि जे लफ़्ज़ में मां तव्हांखे ॿुधायां। हुन ॿुधायो आहे त कुझा मार्क्सवाद, कुझा तसवुफ़, मां ॿिन्ही सां निभाईंदो फिरंदो आहियां। मूंखे ॿिन्ही जी तरक़ी पसंदी मुतासिर कंदी आहे, जेतोणीकि हिकु हाल जी तरक़ी पसंदी आहे ऐं ॿी माज़ीअ जी। ऐं मां ईअं ई विसंदो आहियां त मुस्तक़बिल जी तरक़ी पसंदी इन्हनि ॿिन्ही मां कंहिंखे बि नज़रअंदाज़ करे मुकमिल नथी करे सघिजे। ॿिन्ही में कसरत जी अहमियत मौजूदु ॾिठी अथमि, पोइ भले हिक में वहदत मां कसरत ई हुजे ऐं ॿिए में कसरत मां कुल बणियो हुजे। रोटी ॿिन्ही में मौजूदु आहे। तसवुफ़ उन नतीजे ते पहुचे थो त बुखे पेट ते बंदगी नथी थी सघे ऐं मार्क्सवाद त रोटीअ जी अहमियत बिल्कुलु चिटी वाज़े करे थो ऐं ॿई ज़िंदगीअ जो निचूड़ सिर्फ़ु रोटी नथा सम्झनि
मार्क्सवाद मूंखे नास्तिक बणाए न सघियो आहे। अलबत् धर्म ऐं उन में विश्वास खे नओं रूप ऐं नओं मार्ग ज़रूरु बख़्शियो अथसि। मूं मार्क्सवाद खे सिंधूअ में टुॿी ॾियारी आहे। तसवुफ़ जो इहो बि हिकिड़ो वड़ आहे। मूंसां जो परूड़े वरितो अथमि त मज़ो सहण में आहे न सहाइण में। अगराई कंदड़ खे वरले ख़ता खाईंदे ॾिठो अथमि, पोइ बि मञींदो आहियां त पांद में पाए वियो कीने वारो कीन खे। त ही उहो माण्हू हो जेको तसवुफ़ ऐं कम्यूनिज़म खे मिलाए। हुन रशीद भट्टीअ बि लिखियो आहे, सिंधी कम्यूनिस्ट जो सीनो चीरींदो त उन मां अंदरां सिंधी सूफ़ी तव्हांखे नज़र ईंदो, ऐं उन लाइ मिसाल शोभे जो ॾींदो हो। त गोबिंद माली उहो माण्हू हो जंहिं न रुॻो उते कहाणीअ खे ओज ॾिनो, न रुॻो तनक़ीद खे ओज ॾिनो, न रुॻो नाटक खे ओज ॾिनो, न रुॻो नाविल खे ओज ॾिनी, न रुॻो संगीत कला खे। हिन सॼी हिंदुस्तान जे समूरनि शहरनि में, हांगकांग मुल्क खां ॿाहिरि, उते बि वञी मांडा कया ऐं भगवंती नालाणी खे वठी वियो ऐं सिंधियत जो हिन प्रचार कयो। उन करे हिन खे सॾींदा ई सिंधियत जो सफ़ीर हुआ। हिन में तफ़सील तमामु घणो आहे, पर आउं तव्हांजो वक़्तु वठणु नथो चाहियां। असीं अॼोके हिन ॾींहं ते गोबिंद मालीअ खे न रुॻो सलाम था पेश कयूं, पर असीं सम्झूं था त गोबिंद माली असांजे उत्साह जो वसीलो आहे। गोबिंद माली सिंध ऐं हिंद में जे अदीबनि जे विच में, हितां ऐं हुतां जी सिंधी ॿोलीअ जे विच में हिकिड़ो पुल जो किरदारु आहे। ऐं सिंधी अदबी संगत कराचीअ जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं उन जे राब्ता सेक्रेटरी खे ऐं होस खे, ॿियनि साथियुनि खे मुबारकबाद ॾियणु जिन हेॾी सुठी कॉन्फ्रेंस कराई आहे। हाणे कहाणी जो निशस्त आहे, उन बारे में हू ॿुधाईंदो त असां ताज़ो सांगड़ में जुलाई में कॉन्फ्रेंस कई, कहाणी कॉन्फ्रेंस। उन कॉन्फ्रेंस जो सॼो मवादु, कहाणियूं, तनक़ीद ऐं कहाणीअ ते मज़मून, उहो असांजो पर्चो छपिजी चुको आहे ऐं हफ़्ते अंदरि पधिरो थींदो। ऐं आउं हितां ऐलान करियां थो त हिन कॉन्फ्रेंस में जेके मकाला पढ़िया विया आहिनि या असांजे कहाणीकारनि ते जेके मकाला थींदा, असांजो नवंबर ऐं दिसंबर वारो पर्चो जेको आहे उहो उन्हनि ते मुश्तमिल हूंदो। महिरबानी। महिरबानी ताज साहब। अॼु वॾी ड्रेग कयां मां कंपेयरिंग में, पर अमर सिंधू हिते देरि थी वई आहे, हाणे असां ईंदासीं तंहिंजे करे ॾाढो सुठो कीअं मूंखे कंट्रोल में कयईं। ऐं असांजे विच में सुल्ताना वकासी वेठी आहे, ऐं सुल्ताना वकासी उहा शाइर आहे जंहिंजो दुहाटल दर्शन किताब पढ़ी मूं नसरी नज़्म लिखणु शुरू कया। ऐं ॿियो असां वटि हिकु गज़ल जो ख़ूबसूरत शाइर वेठो आहे बदर शाह, जंहिंजे गज़लनि खे पढ़ी मूं गज़ल लिखणु शुरू कया। तोड़े जो अयाज़ जानी मुंहिंजो दोस्त हो, पर मूं बदर शाह खे पढ़ी गज़ल जी दुनिया में आयुमि। सो सभिनी दोस्तनि जा थोरा महिरबानियूं। ऐं हीअ असांजो सेशन जेको आहे उहो पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो।